डेरा इस्माइल खान जे इलाइक़े में सिक्योरिटी फोर्सेस दहशतगर्दन फायरिंग कई आहे। सिक्योरिटी फोर्सेस जी दहशतगर्दन ते फायरिंग कई वई। फायरिंग जी ॾेवट में 2 जवान शहीद थी विया आहिनि। अमांखे ॿुधाइनि पिया डेरा इस्माइल खान जे इलाइक़े दराज़ंदा में सिक्योरिटी फोर्सेस दहशतगर्दन सां मुक़ाबिलो कयो आहे। अमांखे ॿुधाइनि पिया फायरिंग जी ॾेवट में 2 जवान शहीद थी विया। शहीद नौजवाननि में 33 वरियनि जो नाइक साजिद हुसैन ऐं 26 वरियनि जो सिपाही मोहम्मद इसरार शामिल आहिनि। तफ़सील मालूम कंदासीं। लाइन ते मौजूद आहे केटी न्यूज़ रिपोर्टर असद शर। जी असद, अपडेट कजो। जी बिल्कुल, डेरा इस्माइल खान वारे इलाइक़े में सिक्योरिटी फोर्सेस मथां हमलो कयो वियो आहे, जंहिंजे करे 2 जवान शहीद थी विया आहिनि। इन हवाले सां ISPR जेका पधराई कई आहे त डेरा इस्माइल खान वारे इलाइक़े दरंज़ादा में पाक फौज मथां हमलो कयो वियो आहे ऐं सिक्योरिटी फोर्सेस जे इन हमले में 2 नौजवान शहीद थी विया आहिनि, जिन में नाइक साजिद हुसैन जंहिंजी उमिरि 33 साल ऐं खुशाब जो रहवासी आहे, जॾहिं त सिपाही मोहम्मद इसरार जंहिंजी उमिरि 26 साल आहे ऐं अटक जो रहवासी आहे, उहो शहीद थी विया आहिनि। इलाइक़े में दहशतगर्दनि जी तलाश हिन वक़्तु जारी आहे। जी असद शर, तफ़सील ॿुधाइण लाइ महिरबानी।